करायो ज़ियारत पंहिंजी करायो ज़ियारत पंहिंजी करायो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम अम्मा बाद। अॼु भलारो ॾींहुं आहे, हजतुल विदा जो ॾींहुं आहे ऐं अॼु अल्हम्दुलिल्लाह असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको आख़िरी ख़ुतबो ॾिनो हुई हजतुल विदा ते, जेको मोकिलाइण वारो ख़ुतबो जंहिंमें हुन अहम ॻाल्हियूं पाण ॿुधाए पोइ दुनिया छॾे विया, उन ते कंदासीं। लेकिन हिन खां अॻु में छाकाणि त हीउ क़ुर पाक हिकिड़ो ज़िंदा किताबु आहे त मां हिन खे विचां खोलींदो आहियां। शुरू करण खां अॻु में त ॾिसां त अलाह पाक अॼोके लाइ कुझु असांखे चवे थो। बिस्मिल्लाहि रहमान रहीम। हाणे विचां निकिती आयत, चए थो व यअबदून मिन दूनिल्लाह। तर्जुमो आहे त अलाह खां सवाइ ॿियनि हस्तियुनि खां घुरनि था, मा ला यज़ुरहुम वला यनफ़हुम, जेके न नफ़े जो हुननि खे पावर आहे न नुक़सान जो। उहे केरु आहिनि? जेके हिन दुनिया में कोन्हनि, छो त हिन दुनिया में जेके आहिनि उहे त नफ़ो नुक़सान ॾेई सघनि था। व यक़ूलून, ऐं पोइ माण्हुनि खे धोखो था ॾियनि, हाउला शुफ़ाउना इंदल्लाह, चवंदा हीअ अलाह खां पाण कोन था कनि, अलाह खां कमु था कराए ॾियनि। कुल, त चई अहिड़नि बेवकूफ़नि खे जेको तव्हांखे इहो धोखो था ॾियनि, कुल उन्हनि खे चओ अतुनबिउन अल्लाह, तव्हां था अलाह खे उहा इंफॉर्मेशन ॾियो बिमा ला यअलम फिस समावात वला फिल अर्द, जो हुनखे ई ख़बर कान्हे ज़मीन आसमान में। सुबहानहू, अलाह अहिड़े एबनि खां पाक आहे, छो त हू साह जी रग खां वेझो कोन थो ॿुधे छा? इहो एब आहे, न ॿुधण जो एब आहे, ऐं सॼी प्रॉपर्टी हुन जी आहे। सुबहानहू व ताला, अलाह जी टेक्नोलॉजी तमामु ऊची आहे, हुनजो शान ऊचो आहे। अम्मा युशरिकून, जो तव्हां शिरक था कयो, अलाह खां घुरो इहो शिरक था कयो। अॼु इहो निकितो। हाणे हलूं था हजतुल विदा जे असां ख़ुतबे ते। हे ख़ुतबो अरबीअ में वॾो आहे, मां हाणे तव्हांखे इन जो इंशा अल्लाह ताला सिंधीअ में करे ॿुधाईंदुसि, मूं वटि उर्दूअ में आहे। नंबर 1 त पहिरियों रसूल सल्लल्लाहु फरमायो त माण्हुनि सां ठगी न कयो ऐं हक़ अदा कयो। हज़रत इमाम अबू इमाम रज़ी अल्लाह अनहु फरमाए थो, मां हाणे आहे उर्दूअ में, सिंधीअ में कयां। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हज जे विदा में त पंहिंजे रब खां डिॼो, 5 वक़्त निमाज़ अदा कयो, रमज़ान जा रोज़ा रखो, पंहिंजे माल मां ज़कात ॾियो, ऐं पोइ जेकॾहिं तव्हांजा नेक हाकिम आहिनि, निमाज़ी आहिनि, परहेज़गार आहिनि, त उनजो चयो मञो, त पोइ तव्हां जन्नत में दाख़िल थींदो। पर जेकॾहिं हुकुमरान ठग, चोर, रुश्वत खोर, कमीशन वठण वारा आहिनि, त उन्हनि जी इताअत लाज़िम नाहे। उन खां पोइ रसूल फरमायो त सभु इंसान बराबरि आहिनि। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह जो हम्द सना खां पोइ फरमायो त बेशक अलाह करीम फरमाए थो, ए इंसानो, असां तव्हांखे हिकु मर्द ऐं हिकु औरत मां पैदा कयो आहे, चाहे हिंदू हुजे ईसाई हुजे, असांजी सांचो या ढांचो हिकिड़ो आहे, एनाटॉमी हिकिड़ी आहे। हिंदुनि जो जेकॾहिं दिलि जो ऑपरेशन थींदो त उहे रॻूं खोलण सां उहे ई निकिरंदियूं जेके कंहिं ईसाई जूं निकिरंदियूं या मुस्लमान जूं निकिरंदियूं। बाक़ी अलाह ताला चए थो असां तव्हांखे क़बीलनि ऐं ज़ातुनि में इन लाइ विरायो आहे त जीअं तव्हां में एड्रेस मुकमल थिए। हाणे मां आहियां शफ़ीमंद अलाए केतिरा, पर जंहिं शफ़ीमंद लाखो त एड्रेस वेझी अची वेंदी। बेशक इज़त वारो उहो आहे जो तव्हां में वधीक परहेज़गार आहे। इज़त वारो न पैसे वारो आहे, न पेजारे वारो आहे, न सुठे कपिड़े पाइण वारो। इज़त में रसूल फरमाए त उहो आहे जेको नेक आहे। बसि कंहिं अरबीअ खे अजमीअ ते का फज़ीलत कान्हे। अरब जेके आहिनि पाण खे सादात सम्झंदा आहिनि, उन्हनि खे का फज़ीलत कान्हे। न को कंहिं अजमीअ खे अरबीअ ते फज़ीलत आहे, न को कारनि खे गोरनि ते, न को गोरनि खे कारनि ते, पर सवाइ बरतरी उन खे आहे जेको नेक आहे, तक़वा वारो आहे, ग़रीबनि जी मदद करे थो, अलाह जो हुकुम मञे थो। उन खां पोइ फरमायो त माल ऐं जान जी हुरमत। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त बेशक तव्हांजो खून, तव्हांजो माल, तव्हांजूं इज़तूं हिक ॿिए लाइ ईअं हराम आहिनि जीअं हिन शहर मके में ही शहर ज़ुलहज हराम आहे, माना इज़त वारो आहे। मां अॼु जे हिन ॾींहं जी इज़त ऐं हुरमत वारो ॾींहुं आहे। अनक़रीब तव्हां पंहिंजे रब सां मिलंदव।
ऐं तव्हां खां इहो सुवालु पुछंदो। तंहिंजे करे कंहिंजी इज़त ख़राबु न कयो, कंहिंजी जान खे नुक़सानु न पहुचायो। उन खां पोइ पाण फरमायूं त ज़ाल मुड़ुस जा हक़ूक़, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त यादि रखो बेशक तव्हां जूं औरतूं उन्हनि ते तव्हांजा के हक़ आहिनि ऐं औरतुनि जा बि तव्हां ते हक़ आहिनि। तव्हांजो पंहिंजे औरतुनि ते हक़ु इहो आहे त औरतुनि जो त पंहिंजी इज़त जी हिफ़ाज़त कनि ऐं जेका शइ तव्हांखे पसंदि न आहे मर्द खे उन खे घर में न अचणु ॾियनि ऐं जेको तव्हांजो वरी औरतुनि ते इहो हक़ु आहे त तव्हां उन्हनि खे सुठो खारायो ऐं सुठो पारायो, सुठो खारायो सुठो पारायो फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन खां पोइ सिधे रस्ते ते हलण जो बहितरीनु तरीक़ो रसूल फरमायो अरफ़ा जे ॾींहुं त पाण उन जी पंहिंजो माना जेका ॾाचीअ ते वेठल हो ख़ुतबो ॾिनई। पाण फरमायो त ए इंसानो बेशक मां तव्हांखे हिते मां छॾे पोइ हलियो वेंदुसि, लेकिन मां तव्हांखे ॿ शयूं ॾेई थो वञा, जेकॾहिं इन्हनि खे संभालींदव त तव्हां गुमराह न थींदो। हिकिड़ो अलाह जो किताब ऐं ॿिया अहले बैत, ऐं ॿी जाइ ते आहे अलाह जो किताब ऐं मुंहिंजी सुन्नत, ॿई अचनि थियूं हदीसूं। हाणे इहो जेको अहले बैत आहे इन जो वॾो शान आहे। अॼु मां इहा तव्हां सां ॻाल्हि कंदुसि। हाणे मसइलो असां वटि आहे त असां वटि पाकिस्तान ठहण खां पोइ इंडिया मां अलाए केतिरा माण्हू आया जे पाण खे अहले बैत चवनि पिया। हुननि खे उते कंहिं ॾसियो त बाबा जेके सिंधी जाहिल क़ौम आहे न, उन खे जेकॾहिं तव्हां चवंदो त मां अहले बैत आहियां न, पोइ तव्हांखे कुझु कोन, पहिरें बि तव्हांजे पवंदा, तव्हांजे सजदा बि कंदा, वरी तव्हांखे ॿनियूं बि लिकी ॾींदा, वरी तव्हां खणी केॾा बि बुछड़ा हुजो तॾहिं बि चवंदा त हीअ असांखे साईं जेको जन्नत में वठी वेंदो। तंहिंजे करे जेके आया पे सिंध में सभु पाण खे सईद पिया चवराइनि। लेकिन अलाह ताला अहले बैत जी हिकिड़ी निशानी ॾिनी आहे, छो त असांखे त ख़बर कान्हे न, कंहिंजे शुजरे जी ख़बर कान्हे, सचु आहे कूड़ आहे थी सघे थो, पर जे सच बि हुजे त अहले बैत जी निशानी क़ुर ॾसी आहे। मिसाल हज़रत नूह अलैहिस्सलाम जॾहिं ॿेड़ी पे ठाही त न को दरिया, न को वाह, न को समुंड, सुकीअ में, माना ईअं सम्झो त जेकॾहिं हिकिड़ो माण्हू वञी थर में विच थर में वञी हिकिड़ी ॿेड़ी ठाहे त माण्हू खिली 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 किरी पवंदा, छो त ॿेड़ी छा ते हलंदी, वारीअ में त कान हलंदी। ईअं हू माण्हू खिलनि पिया ऐं पोइ हुनजो जेको पुटु हूंदो उहो बि वीचारो पशेमानी फील कंदो। सो जॾहिं बारिश शुरू थी त चऊं त आम बारिश आहे, पुट खे चई ॿेड़ीअ में वेह, चई न बाबा मां नथो वेहा। हाणे इहो आहे अलाह जे रसूल जो चयो न मञणु। हाणे जो पुटु आहे अलाह जे रसूल जी इताअत नथो करे, न वेठो, चई मां पहाड़ ते चढ़ी वेंदुसि। अबा मींहं जो एॾो वसियो जो पहाड़ ॿुॾी विया, हुनजो पुटु ॿुॾी वियो। जॾहिं ॿेड़ी वञी पहाड़ ते हेठि लथी ऐं जॾहिं पाणी लही वियो त लहण सां नूह अलैहिस्सलाम पुटु प्यारो, हर कंहिंखे पुटु प्यारो आहे, अलाह खे हथ थो खणे। हाणे ॿुधो क़ुर छा चए, वनादा नूहुन रब्बहू, अलाह साईं ने हथु खयईं, फ़क़ाल रब्बी इन इब्नी मिन अहली, मुंहिंजो पुटु अहल बैत आहे। ज़ाहिर आहे नबीअ जो पुटु त अहली बैत हूंदो न। व इन वादकल हक़, अलाह साईं तुंहिंजो वाइदो सचो आहे। कहिड़ो वाइदो, व अंत अहकमुल हाकिमीन, बिल्कुलु तूं सचो हाकिमनि जो हाकिम आहीं, माना मूंखे पुटु पचाए ॾे। जवाब में छा थो अचेसि, अलाह थो फरमाए काल या नूह, हाणे अलाह थो ॻाल्हाए क़ुर में, सूरत अल हूद आयत नंबर 46, काल या नूह, हाणे तर्जुमो बि अचे थो, इन्नहू लैस मिन अहलिक, ही तुंहिंजे अहल बैत मां नाहे। हाणे पुटु त सॻो, रब चए थो इहो तुंहिंजो पुटु अहल बैत मां नाहे, इन्नहू अमलुन गैर सालिह, छो त अण सुधरियल कमनि वारो आहे। माना अहल बैत जी निशानी, पोइ चाहे नबीअ जो पुटु हुजे, नेक हूंदो, ग़रीब जी मदद कंदो, ज़ना न कंदो, रुश्वत न खाईंदो, ठगियूं न कंदो, कमीशन न वठंदो, माण्हू न माराईंदो, कब्ज़ा न कंदो। इहे अमल जेकॾहिं केरु नथो करे त नूर अलाह नूर आहे, इहो वाक़ई इहो हक़दारु आहे त असांजी शफ़ाअत करे। बाक़ी पोइ चएसि थो त नूह अलैहिस्सलाम खे अॻिते थो चएसि, फला तसलनी मा लैस लक बिही इल्मुन, तोखे ख़बर न आहे तुंहिंजे पुट जे बारे में अमारे, तोखे जेकॾहिं ख़बर न आहे त सुवाल न पुछ मूंखां। इनी ऐज़ुक, अलाह चए थो मां तोखे वार्निंग थो ॾियां, अलाह पंहिंजे रसूल चए थो मां तोखे वार्निंग थो ॾियां, अन तकून मिनल जाहिलीन, त मतां जाहिलनि मां थी वञी। ॾकी वियो नूह अलैहिस्सलाम, चई मां ॿाहिरि थो ॿधाए, मां तौबह कई जो मां तोखां अहिड़ो सुवालु पुछां। तंहिंजे करे जेके माण्हू
हाणे मिसाल तौरु हिकिड़ो इंडिया मां आयो, हाणे हिते उन में का शइ कान्हे, का अहल बैत जी का अमल सालिह कोन्हे, पर पाण खे अहल बैत सॾाए थो, पोइ माण्हू पेरे पवंदसि, वरी उन जे चवण ते हलंदा, बुरा कमु कंदो, तॾहिं बि चवंदा भाउ साईं आहे त पंहिंजो जेको सो मेरो तॾहिं बि जेको आहे सो छा चवंदा आहिनि त मेरो तॾहिं बि सत सेरो, माना उनजे अमल ते हलंदा। हाणे जेकॾहिं तव्हां इन्हीअ हिकिड़े जंहिंजा अमल सही कोन्हनि के तव्हां उन्हीअ खे चवंदो त असां साईं सां हलंदासीं, असांखे जन्नत में वठी वेंदो, त अहिड़ा माण्हू जॾहिं जहन्नम में वेंदा त उते छा था चवनि, वकालू रब्बना इन्ना अतना सादतना व कुबराना, अलाह जहन में चवंदा अलाह साईं असां इन सादात ऐं जेके असांजा वॾा, पोइ उन वॾनि में हुकुमरान बि अची सघंदा, आलिम बि अची अलुमाए सू फ़अज़लूना सबीला, इन्हनि असांखे गुमराह करे छॾियो, असां सम्झो त हीअ असांखे छॾाईंदा, जॾहिं की पंहिंजा अमल बि सही कोन्हनि। जॾहिं नूह अलैहिस्सलाम जे पुट जो अमल न हो सही त उन खे न अरब थो चए त तुंहिंजो अहल बैत ई कोन्हे, न आहे, पुट खे नाले चएसि थो। तंहिंजे करे जेको आहे सो हिते इहा ॻाल्हि आहे। अॻिते अचे थो त रसूल फरमायो त जेको हाज़िर आहे ग़ैब ताईं मुंहिंजो पैगाम पहुचाए। हाणे मां तव्हांखे ॿुधायां पियो थो न, मुंहिंजो ख़ुतबो आख़िरी ख़ुतबो रसूल इहो थो चवे त जेकॾहिं कंहिं न ॿुधो आहे त उन ताईं पहुचायो, ऐं चए थो कॾहिं कॾहिं ॿुधण वारो ॿुधाइण वारे खां वधीक नेक हूंदो आहे, थी सघे थो, मां तव्हांखे ॿुधायां थो, थी सघे थो तव्हां इहा ॻाल्हि सम्झी मूंखां वधीक सुठो अमल कयो। ऐं उन खां पोइ फरमाए थो बसि मूंखां पोइ काफ़रनि जे अमल ते न मोटिजो। हाणे हिंदू जेके आहिनि इहे जेके हिननि मूर्तियूं रखियूं आहिनि, असां त चवंदे बुत रखिया अथनि, न आहिनि इहे बुत, इहे हिंदुनि जे बुज़ुर्गनि जूं शिकिलुनि जूं मूर्तियूं आहिनि। हिंदू साइंस टेक्नोलॉजी में असांखे एडवांस, उहो तव्हां सम्झो त पथर खे पूॼींदा, न, ही जेके बि आहिनि उहे भॻवान जे धीअरूं पुट मारूं सीता, इहे सभई उनजा मिट माइटनि जेके उतार आया ऐं वॾा बुज़ुर्ग, हिननि जो अक़ीदो आहे त इहा मूर्ति कम्यूनिकेट थी करे आवाज़ जन्नत में जिते भॻवान सां गॾु असांजा बुज़ुर्ग आहिनि, असां बि इहो ई था चऊं त असांजा वली जेके आहिनि असांजे वलियुनि जो शान इहो आहे, उहो जेको रसूल फरमायो त असांजो हर वली मरण साणी उनखे जन्नत में पहुचाए वञे थो, ऐं उते उनखे जिस्म त कोन्हे पर उनखे पखीअ में विझियो वञे थो। सफ़ेद पखीअ में नेक माण्हू आहिनि ऐं सावन पखियुनि में शहीदनि जेके अलाह सां गॾु रहनि था। जी अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। त अर्ज़ु मां पे कयो त हिंदुनि जूं जेके मूर्तियूं आहिनि इहे जे बुज़ुर्गनि जूं, हाणे मिसाल तौरु गणेश आहे त इहे सभई जेके आहिनि से हिस्टोरिकल फिगर्स आहिनि। हिंदुनि जो अक़ीदो आहे त असांजा सभु वलीउल्लाह हिंदुनि जा इहे सभु जन्नत में आहिनि, असां चऊं था अलाह वटि आहिनि, हो था चवनि भॻवान वटि आहिनि, ऐं हीअ मूर्ति जेका असांखे आवाज़ थी पहुचाए, माना हू असांखां थोरा एडवांस आहिनि। असांजा अलाह जा वली उनजो शान आहे त उहे जन्नत में आहिनि, ऐं शहीद जेके आहिनि से रब सां गॾु अर्श ते रहनि था। ऐं अलाह साईं कॾहिं कॾहिं पुछनि थो का शइ खपे त चवनि था साईं नुरीद अन तरुद अरवाहना फ़ी अजसादिना, चई शौक़ु असांजो इहो आहे त असांजे हिन रूहनि खे वापसि हिन जिस्म में मोकिल क़बर वारीअ में, त असां निकिरी वरी शहीद थियूं। त अलाह त चयो इन्नी क़द कज़ईत अन्नहुम ला यरजुन, मुंहिंजो फ़ैसिलो थियलु आहे त हिन क़बर में मां कंहिंजो रूह न मोटाईंदुसि जेसि ताईं मां क़यामत करे इहो जिस्म ठाहे क़बर फाड़ींदुसि कोन। तंहिंजे करे चए थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त तव्हां काफ़रनि जे अमल जे तरफ़ न मोटिजो, ऐं इन्हीअ जे नतीजे में तव्हां हिक ॿिए खे क़तलु कंदव। जॾहिं मुल्क में इंसाफ़ न थींदो क़तल वधी वेंदा, ज़ाहिर आहे। तव्हां कोर्ट में तव्हां ॾिसो त छा थो थिए, याने कंहिं कातिल खे सज़ा कॾहिं थी मिले, कॾहिं मिली आहे कंहिंखे का फांसी, हा का सियासी माण्हू हुजे त उनखे त फांसी मिली थी वञे, त कोन्हे इंसाफ़। जॾहिं इंसाफ़ न आहे त माण्हू मारींदा हिक ॿिए खे, क़तलु कंदा, बदिलो ईअं ई वठंदा माण्हू। इहा ई त नबी करीम सां ॻाल्हि थो करे। नबी साईं पुछेनि थो त व अंतुम तुसालून अन्नी, चए थो त जॾहिं तव्हां मरी वेंदव त अलाह ताला तव्हां खां मुंहिंजे बारे में पुछंदो। फमा अंतुम काइलून, पोइ मूंखे इहो हाणे ॿुधायो त तव्हां अलाह साईं खे मुंहिंजे बारे में छा चवंदव।
कालूत चवणु लॻा नशहदु असां शाहिदी ॾींदासीं अनक क़द बल्लग़्त व अदयत व नसत, त असां चवंदासीं अलाह साईं जेको तो क़ुर रसूल सलाम खे ॾिनो हो न अखर बि अखर असांखे ॿुधायईं ऐं सम्झायईं, असां यादि बि कयो, हाफ़िज़ बि थियासीं ऐं ते अमल बि कयोसीं। क़ुर छा आहे? क़ुर आहे त अलाह तव्हां सां ॻाल्हाए थो। जॾहिं तव्हां क़ुर पढ़ो था ऐं वाक़ई तव्हां सां अलाह ॻाल्हाए थो ऐं तव्हां सम्झो था त अलाह छा पियो थो चए, इनखे क़ुर चइबो आहे। बाक़ी लफ़्ज़ आहिनि, जेकॾहिं तव्हां अंग्रेज़ीअ में क़ुर पढ़ंदव त इहे लफ़्ज़ आहिनि। हाणे तव्हांखे अंग्रेज़ी नथी अचे, पोइ तव्हां सॼो ॾींहुं क़ुर जो ख़तमो बि करे वेंदव तॾहिं बि तव्हांखे ख़बर न पए। असल ॻाल्हि आहे क़ुर माना अलाह छा थो चवे तव्हां उहो ॿुधो था, ऐं हर कंहिंखे पंहिंजी ॿोलीअ में ॿुधणु खपंदो। त चऊं त वाक़ई रसूल सलम तव्हां इहो अलाह जो क़ुर ऐं पंहिंजी सुन्नत पहुचाई ऐं पंहिंजो इहा अमानत पूरी कई ऐं असांखे नसीहत बि कई। पोइ पाण छा कयईं? पोइ असबई सबाब यरफ़ा इल समा, पोइ हीअं हथु आंगुर मथे कयईं ऐं चवणु लॻो अल्लाहुम अशहद, अलाह साईं ॿुधीन, अलाह साईं तूं शाहिद थी, अल्लाहुम शाहिद, 3 दफ़ा इहे लफ़्ज़ चया अथसि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन खां पोइ अचे थो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त ए इंसानो या जेके ए मुंहिंजा मोमिनो, तव्हां मां जेकॾहिं इहा साॻी ॻाल्हि त मुंहिंजे बारे में पुछंदव त तव्हां छा चवंदव, त हू चयो असां शाहिदी था ॾियूं त बेशक तव्हां हक़ु अदा कयो, नसीहत कई, त नबी साईं जेको आहे सो इहा आंगुर मथे करे अलाह खे चयो अलाह तूं शाहिद रहिजांइ। पर इहा त हुई जेका नबी साईं जे बारे में सन ज़िंदगीअ में शाहिदी ॾिनऊं। पर जॾहिं उहो अलाह जो रसूल हीअ दुनिया छॾे वञे थो त पोइ माण्हू छा था कनि? उहो वरी अलाह ताला क़ुर में अलाह जे रसूल खां पुछे थो, छा थो चए? योम यजमल्लाहु रुसुल, जॾहिं अलाह सभिनी रसूलनि हिकु 50 दफ़े गॾु कंदो, फ़यक़ूल पुछंदुनि माज़ा उजिबतुम, तव्हां ॾियो त ख़बर त तव्हांखे छा रिस्पॉन्स पाण तव्हांजी उम्मत ॾिनो? त हो छा चवंदा? कालू ला इल्म लना, चईंसीं अलाह साईं माना त जॾहिं असां हिन दुनिया मां छॾे वियासीं त असांखे हिन जी का बि इंफॉर्मेशन न आहे, नेका बद्धा छा कयूं, विड़िया छा कयूं, ज़नाऊं कयूं, इहा चए थो असां ला इल्म लना, असां वटि कान्हे का इंफॉर्मेशन। बाक़ी इहा इंफॉर्मेशन इन्नक अंतल अल्लामुल ग़ुयूब, छो त इहो ॻुझ सॼो तो वटि रिकॉर्ड आहे। त माना चवनि था त साईं जॾहिं असां जहिड़ा हुआसीं त असां ॾिठो उन्हनि जो, वरी बि उते चवनि था त जहिड़ा हुआसीं त असां त ज़ाहिरी तौरु ॾिठो, पर उनजी अंदर जी असांखे बि ख़बर कान्हे त अंदर में सही हुआ या न सही हुआ। तंहिंजे करे वरी हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां अलाह थो पुछे, छो त हिननि माण्हुनि ईसाइनि हलायो आहे न त ईसा अलैहिस्सलाम अलाह जो पुटु आहे ऐं ईसा अलैहिस्सलाम जी माउ बि अलाह आहे, यानी जेका हुनजी ट्रिनिटी आहे। त अलाह पुछे थो इज़ काल अलाह या ईसा इब्न मरियम, पुछेसि थो त ए मरियम जा औलाद, अंत त छा तो कुल लिन्नास, माण्हुनि खे चई आए हैं छा अतखिज़ूनी बि उमी इलाहीन मिन दूनिल्लाह, त मूंखे मुंहिंजी माउ खे बि अलाह करे वठिजो, माना मूंखां घुरिजो, मां तव्हांजा कम कराए ॾींदुसि अलाह खां। इलाह उन खे चइबो आहे। त तो चयो हन छा त तूं बि इलाह आहीं या अलाह जो पुटु आहीं? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे सम्झाए वियो आहे, चई तव्हांजे हाज़िर नाज़िर सिर्फ़ु अलाह हुआ, साह जे रग खां वेझो अलाह, उन खां घुरो। तंहिंजे करे जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िंदा हूंदा हुआ त दुआऊं माण्हुनि जे लाइ घुरंदा हुआ। ख़ासि तौरु जॾहिं मींहुं न वसंदो हो त मैदान में सहाबा पाण सलाह सां वठी वेंदा, पोइ उते वञी वारीअ जे मैदान ते हथु खणंदो त अलाह साईं ॾुकर थी विया, मींहुं वसाए, त अलाह साईं दुआ क़बूल करे मींहुं वसाईंदो। पर जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया में वफ़ात करे वियो त वरी जो ॾुकर पियो त सहाबा हुनजे क़बर ते कोन विया त ए अलाह जा रसूल तूं ॿुधी वेठो, ॼाणी थो सभु कुझु, त अलाह खे चयो त मींहुं वसाए, कोन विया, बल्कि संदसि चाचे खे वठी विया त साईं चाचे खे चऊं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िंदा हूंदा त हुनखां दुआ घुराईंदासीं। हाणे असांखे त सेखारे वियो आहे त जेको आहे सो जहिड़ो ई दुआ कंहिंजी शफ़ात करे सघे थो, तंहिंजे करे तूं असां सां गॾु हल। इन खे वठी विया ॿाहिरि वञी, चई तूं दुआ घुर त जेको सो अलाह साईं मींहुं वसाए। हुन घुरी त मींहुं वसियो, इहो सेखारे विया। तॾहिं तो अलाह पुछे तव्हां सेखारे विया हो माण्हुनि खे? हज़रत ईसा खे थो चए तव्हां चयो माण्हुनि खां त तूं मुंहिंजो पुटु आहीं या मां तूं गुज़ारे वेंदे तॾहिं बि तूं माण्हुनि जा कमु कंदे? त चए थो
फ़क़ाल सुभानक, ए अलाह साईं तूं सुभान आहीं, मां यकून ली, मूंखे अहिड़ो किथे आहे पावर, कहिड़ो मूंखे पावर आहे, अन अकूल मां लईस ली बि हक़, जो मां अहिड़ी ॻाल्हि कयां जंहिंजो मूंखे पावर ई कोन्हे, हक़ ई कोन्हे, जो मां चवां त तव्हां मुंहिंजे मरण खां पोइ मूंखां घुरिजो। जवाबु ॾेई छॾी अलाह साईं खे। तंहिंजे करे अलाह साईं असांखे सेखारे थो त मूंखां घुरो। रब साईं फरमाए थो, क़ुर शरीफ़ हिकिड़ी आयत आहे, त जेकॾहिं तव्हां अलाह खे पहिरीं न सॾींदव, यानी फस्ट मूव न कंदव, त अलाह खे तव्हांजी परवाह कान्हे। फस्ट मूव माना अलाह खे पुकारियो, अलाह खां घुरो, ऐं पाण दुआऊं सेखारियूं अथसि। चए थो रब्बना, चए थो चओ, हे बि क़ुर जी आयत आहे, सूरे बकरा जी आयत नंबर 128, चओ ए असांजा रब, वजलना मुस्लिमीन लक, ए रब साईं असांखे हिदायत ॾे त असीं तुंहिंजा फरमान बरदार थियूं, माना तुंहिंजे हिन क़ुर ते ऐं नबी साईं जी सुनत ते अमल कयूं, प्रैक्टिकली अमल कयूं। वमिन ज़ुरियतना उम्मतन मुस्लिमतन लक, ऐं असांजे औलाद मां बि अहिड़ी टोली हुजे जेका तुंहिंजी फरमान बरदार थिए। अरना मनासिकना, ऐं बाक़ी जंहिं ॻाल्हियुनि ते तूं राज़ी थी तो उन जी इंफॉर्मेशन ॾे, जेका हिन क़ुर में ॾिनी आहे, या हज जा अरकान कीअं अदा कबा उहा सुनत में मौजूदु आहिनि। त असांखे जेके हज जा अरकान सेखार, ऐं तुबलईना, ऐं इन सां गॾु इंसान आहियूं, असांखे तो ॿई मशीनूं ॾिनियूं आहिनि, यानी अलहमहा फुजूरहा व तक़वा, माना तव्हांखे मां अलाह चए मूं तव्हांखे ॿ मशीनूं ॾिनियूं आहिनि, नेक कम करण जी मशीन बि लॻी पई आहे, नेक कम करण जी मशीन बि लॻी पई आहे, ऐं बुरे कम करण जी मशीन लॻी पई आहे, लेकिन डिसीशन तव्हांजे हथ में आहे। इहा ॿई तव्हां वटि मौजूदु आहिनि। बुराई कंदव त बुराई बि करे सघो था, तव्हांखे बाक़ाइदे ब्रेन पॉइंटूं ठाहे ॾींदो, प्लानिंग ठाहे ॾींदो, छो त इहा अलाह तव्हां में उहा शइ विधी आहे, बुराई करण वारी बि, पर नेकी करण वारी बि शइ विधी आहे। जेकॾहिं इन ते अमल कंदो त तव्हांजा सॼा हथ पेर तव्हां सां ताउन कंदा, लेकिन जेकॾहिं तव्हां बुराई कंदव त ज़ाहिरी तौर ते हथ पेर तव्हां सां ताउन कनि था, पर अंदरूनी तौर रड़ियूं था कनि, तव्हांखे पिटनि था, तव्हांखे गड़बड़ था ॻाल्हाइनि। त अंधा तूं हिन हथ सां तूं रिश्वत थो खाईं, हिन हथ सां तूं ज़ुल्म थो करी, पेर चवंदो तूं बुरे कम करण जे लाइ पंधु थो करे वञी। ऐं इहा ई ॻाल्हि अलाह ताला क़यामत जे ॾींहं ते हिन हथनि पेरनि खे ॻाल्हाईंदो, जेके हीअ चवंदोसीं मां त अहिड़ा कम कया ई कोन्हनि, पोइ अलाह चवंदो ठीकु आहे, चओ ॻाल्हाए ॾे, हथ ॻाल्हाईंदो, पेर ॻाल्हाईंदा, त जेको सो ॻाल्हाए हुनखे चवंदा हा हे तो कमु कया, त पोइ अलाह साईं ॾिसंदो छा थो चए, पोइ हथनि खे चवंदो थुक हुजेव, मार पएव ख़ुदा जी, ऐं त तव्हांखे जहन्नम खां बचाइण लाइ मां हिते कूड़ पियो आहियां, तव्हां वरी सचु ॻाल्हाए छॾियो। त हू चवंदा त अलाह ताला असांखे ॻाल्हाइण जी ताक़त ॾिनी, असां सचु ॻाल्हाए, असां त अलाह जा फरमान बरदा आहियूं, तूं निभाॻो ऐं असीं तुंहिंजा पार्टनर त कोन हुआसीं, हे तूं असांखे ज़ोरी पियो असांजी हथनि ऐं पेरनि खे ग़लति कम लाइ यूज़ करी। तॾहिं चए थो तुब अलैना, रब साईं कोशिशि असांखे माफ़ु कर, असांखे ॾिसो कुल बनी आदम ख़ताउन ख़ैरुल ख़ताइन तवब, हर बनी आदम ख़ता कंदो, लेकिन बहितरीनु ख़ताकार जो तौबह करे। तौबह जो मतिलबु छा आहे त उन अमल न करण जी इरादो करे ऐं उन जी जाइ ते के नेक अमल शुरू करे ॾिए, रुॻो तौबह कमु कान ईंदी, बल्कि उन जी जाइ ते तव्हां मिसाल तौरु तव्हां हिकिड़ी बुराई जी आदत अथव, हाणे चओ था अलाह साईं बसि मां न कंदुसि, सिर्फ़ु एतिरो कयो, उन खां पोइ तव्हां निमाज़ शुरू कयो, तहजद शुरू कयो, जे पैसो अथव त ज़कात ॾियणु शुरू कयो, ग़रीबनि जी मदद करणु शुरू कयो, इहा आहे निशानी जेका आहे त माना तव्हां वाक़ई तौबह कई आहे। इन्नक अंत तव्वाबु रहीम, बेशक तूं ख़ताऊं माफ़ करण वारो वॾो महिरबानी आहीं। इहा अलाह साईं तो फैसिलिटीअ जो दर खोले रखियो आहे, तौबहुनि खे माफ़ करण वारो। बाक़ी अलाह फरमाए थो त आऊं जेको तव्हांखे 5-6 फुटनि जो बुत ॾिनो आहे न, आऊं जेके तव्हां ते हुकुम रखिया आहिनि इहो तव्हांजो बुत करे सघे थो। चए थो मूं त तव्हांखे ईअं त कोन थो चवां त वण पटियो, या मां तव्हांखे चयो पहाड़ खे धिको हुजे त हले। चए थो ला युकल्लिफुल्लाहु नफ़्सन इल्ला वुसअहा, यानी तव्हांखे जेके अलाह हुकुम ॾिना आहिनि करण जे लाइ, उहा तव्हांजे वस खां मथे न आहिनि, इहे विधिन तव्हांजे वस में आहिनि। तव्हांखे ओतिरो जेके अलाह कमु चवे थो तव्हां करे सघो था। लाहा मां कसबत, ऐं जेकॾहिं का नेकी कंहिं कमाई, जेको कमायो उन जो हिसाबु तव्हांजे मथां पवंदो। रब्बना ला तुआखिज़ना, बाक़ी चए थो मूंखां घुरो, मरण खां अॻु में घुरो, चओ ए असांजा पालणहार, ए असांजा राज़िक, ए असांखे पैदा करण वारा,
ओ ए अलाह जंहिं तो मूंखे औलाद ॾिनो आहे, ए अलाह जंहिं तो मूंखे प्रॉपर्टी ॾिनी आहे, ला तो आख़िज़ना इन नसीना वख़्ताना, असांजी पकड़ न कजांइ जेकॾहिं कंहिं शइ खे भुल में करे विया हूं या ॼाणे वाणे ख़ता कई अथऊं, असांखे उन जी बि असांखे माफ़ी ॾे। करायो ज़ियारत पंहिंजी करायो, ज़ियारत पंहिंजी करायो। जी अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में भली कार। ॻाल्हि हले पई त अलाह साईं असांखे क़ुर पाक में सूरे बकरा जी आयत नंबर 286 में जेके आख़िरी आयतूं चए थो त मां त तव्हांखे अहिड़ो कमु ॾसियो ई कोन्हे जंहिंजी तव्हांखे ताक़त न हुजे। आउं त तव्हांखे कोन थो चाहियां त पहाड़ मथे ते खणो। मां तव्हांजो जेको बुत ठाहियो आहे उहे जेके कम करे सघे थो उन कैपेसिटीअ जे विदिन तव्हांखे मां कमु चवां थो। तंहिंजे करे जेको अलाह फरमाए थो त मूंखां दुआ घुरो। हाणे कहिड़ी थो पाण थो सेखारे न, जेको ख़ालिक़ काइनात पाण सेखारे त हीअं चओ। हाणे छा थो चए, रब्बना माना इहे असांजा पालण, वला तहमिल अलैना इसरन, ए रब साईं असां ते अहिड़ो वज़न न विझजांइ, कमा हमल तहू अलज़ीन मिन क़बलिना, जो ॿियनि नभागनि क़ौमुनि ते एॾो वज़न विझी तबाह करे छॾियईं। रब्बना वला तू हमिलना, ऐं असांखे असांजे मथां अहिड़ो बार न विझजांइ, माला ताक़त लना बि, जंहिंखे असीं संभाले न सघूं, खणी न सघूं, असांजे वस खां ॿाहिरि हुजे, असांखां अहिड़ी असांजे मथां वज़न न विझजांइ। बाक़ी वफ़ अन्ना, हजतुल विदा जो ॾींहुं आहे न, दुआउनि जो ॾींहुं। छा थो चवे, अलाह सेखारे थो पाण, हे क़ुर में चए थो चओ वफ़ अन्ना, असांखे माफ़ु कर, वग़फ़िर लना, असांजी छॾ छूट कर, वरहमना, असां ते रहम कर, अंत मौलाना, अलाह साईं सभु कुझु तुंहिंजे हथ में, तो पंहिंजो पावर कंहिंखे कोन ॾिनो आहे। अलाह जे नबियुनि बि तोखां घुरियो आहे, अलाह जे रसूलनि तोखां घुरियो आहे, अलाह जे वॾनि वलियुनि तोखां घुरियो आहे। शाह लतीफ़ चए थो ॾातार त तूं ॿिया मिड़ाई मङणा, मींहं मुंदाइता वसंदा सदा वसी तूं। वरी चए थो ॾातार ॾुख कयो पाणा मथे मङणे मूं दर छॾियो पिनी। अलाह जे वली थो चए त अलाह ॾुख थो करे त मुंहिंजे दर खे चए तूं ॿियनि दरनि ते थो वञी, ऐं हिन वटि रश लॻी पई अथसि। पढ़नि ई कोन था माण्हू। चए थो त अंत मौलाना, तूं ई असांजो साईं आहीं, फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन, बाक़ी काफ़िर जेकॾहिं असांजे दीन खे मिटाइण जे कोशिश में असांजे मथां चढ़त कनि, या अहिड़ा के टीवीअ जा प्रोग्राम ॾियनि, या अहिड़ो को लिटरेचर इशू कनि, त असांखे ताक़त ॾे त असांजी उन ख़िलाफ़ु असीं मदद कयूं ऐं इन शयुनि खे ज़ाहिर कयूं। बाक़ी अलाह फरमाए थो यादि रखो, इन लज़ीन कालू, तव्हां मां जेके बि माण्हू इहो मुसम्मम इरादो कंदा, रब्बुन अल्लाह, त बाबा सभु कुझु अलाह जे हथ में आहे। हे क़ुर जी आयत सूरह अहकाफ़ आयत नंबर 13 चए थो जेके चवंदा रब्बुन अल्लाह, माना पालणहार बि हो, ॾियण वारो बि हो, सॾ ॿुधण वारो बि हो, उनजो को शरीक कोन्हे। भई शरीक अलाह जो केरु थी सघे थो? शरीक सिर्फ़ु उहो थी सघे थो जंहिं अलाह खे हिन काइनात ठाहिण में मदद कई हुजे, कंहिं सिजु ठाहियो हुजे, कंहिं चंडु ठाहियो हुजे। केरु आहे? जॾहिं सभु शयूं ठहियूं त इंसान ई कोन हो, आदम बि कोन हो। जॾहिं आदम न हो त अलाह जा रसूल बि कोन, केरु कोन हो। त अलाह फरमाए थो त कालू, तव्हां चओ रब्बुन अल्लाह, सभु असांजो पालणहार उहो ई करे थो। सुम इस्तक़ामू, पोइ इन ते वरी पका रहो। सुम इस्तक़ाम माना ई इहा आहे त इन ते पका रहो। ईअं न त हाणे था चओ रब्बुन अल्लाह, वरी थोरो फिरकी वञी वरी कंहिं ते जेको आहे सो शिरक में पओ, त पोइ जेकॾहिं तव्हां शिरक छॾींदव त इन जी तव्हांखे इनाम मिलंदो हिन दुनिया में। कहिड़ो? फला ख़ौफ़ुन अलैहिम, तव्हांजो भउ ख़तमु थी वेंदो, ड्रिॼ ख़तमु थी वेंदो, वला हुम यहज़नून, ऐं तव्हांजी टेंशन ऐं परेशानी ख़तमु थी वेंदी सिर्फ़ु शिरक छॾण जे करे। त सभु कुझु अलाह जे हथ में आहे। पोइ छा थींदो? जे तव्हांखे इहा तव्हां में शइ पैदा थी वई त हाणे अलाह तव्हांखे मुबारक ॾिए। चए थो उलाइका असहाबुल जन्नत, पोइ इहे आहिनि बेहिश्ती, ख़ालिदीन फ़िहा, सदाईं रहण वारा, जज़ाम बिमा कानू यामलून, जेके अमल कंदा हुआ उनजो बदिलो आहे।
अलाह शिरक त वणेसि अलाह खे कोन थो न, छो त अलाह असांखे छो पैदा कयो आहे। चए थो वमा ख़लक़्तु जिन वल इंस इल्ला लियाबुदून, चए थो मां इंसाननि जिन्हनि खे रुॻो पंहिंजी तारीफ़ लाइ पैदा कयो आहे, त मूंखे सुभाणे कनि, मुंहिंजी शयूं खाई मज़ो हासिलु करे चवनि वाह वाह अलाह साईं, थैंक यू वेरी मच, वाह जो तूं पाणी पियारियो आहे, वाह जो तूं असांखे खाराईं थो, इहा शइ तूं असांखां चाहे। ॿियूं जेके बि अलाह जो फ़रिश्ता बरिश्ता रोबोट आहिनि, इन्हनि में न करण जी त प्रोग्राम ई कोन्हे को, सिर्फ़ु जिन ई इंसान अहिड़ी मख़लूक आहे जेका न करे सघे थी अलाह साईं खे, त चए थो त तव्हां इहे जन्नती थींदव। बाक़ी हे हिकिड़ो इक़बाल जो शेर आहे जेको ॿुधायां थो, त चए थो त इक़बाल जेको आहे न हिकिड़ो वियनरी हो, ऐं ईअं सम्झो त जेके अलाह जा सुठा माण्हू हूंदा आहिनि, हाणे हुनखे ॾाढी बि कान हुई पर वली हो, ठीकु आहे न, त ॻाल्हि इहा आहे त ईअं बि थी सघनि था माण्हू, त हुन हिकिड़ो वियनरी हुनखे मुस्तक़बिल अलाह ताला हुनजे दिमाग़ में विधो, जीअं चए पियो न हिकिड़ी जाते शेर में चए थो त उहो जॾहिं शैतान जी मजलिस शूरा में जॾहिं सभिनी शैतान ॾसोसीं मां ज़ाल मुड़ुस खे विढ़ाया त वरी हुनखे उथी भाकुर पियो पाए त वाह जो कमु कयो अथई। आख़िर में जॾहिं सभिनी बसि कयो त आख़िर में थो चए त असर हाज़र के तक़ाज़ाऊं से लेकिन है ये ख़ौफ़, असर हाज़र माना मॉडर्न टाइम, हे जेके सोशल मीडिया अची वई आहे, यूट्यूब अची वियो आहे, फेसबुक अची वियो आहे, चए थो मां इन्हनि खां ड्रिॼां थो, हो न जाए आशिकारा शरह पैगम्बर कई त हीउ क़ुर ऐं नबू साईं इहे घर घर न पहुची वञनि, ऐं पहुचनि था, नंढा नंढा क्लिप हलनि था, अंग्रेज़ इन क्लिपनि तां मुस्लमान पैदा थियनि, हिंदू जेके आहिनि क़ुर जूं ॻाल्हियूं ॿुधी मुस्लमान थिया था, घर घर में इहा शइ पहुचे, इन्हीअ खां शैतान डिॼे पियो। लेकिन अॻिते चए थो वतन की फ़िक्र कर नादा मुसीबत आने वाली है, छा आहे हींअर असांजा हालत, असांजा हालत अहिड़ी थी आहे मुल्क में, करप्शन केॾी आहे, वर्क थी नथा सघनि, रोड ठही कोन था सघनि, 30-40% जेको सो कमीशन थी वञे त किथां ठहंदा त ड्रही पवंदा। वतन की फ़िक्र कर नादा मुसीबत आने वाली है, तेरी बर्बादियों के मशोरे हैं आसमानों में, ज़रा देख उसको जो कुछ हो रहा है होने वाला है, ये ख़ामोशी कहाँ तक। तव्हां कॾहिं निकिरी इन करप्शन जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो, कॾहिं निकिरी तव्हां हक़ जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो, लज़्ज़त फ़रियाद पैदा कर, अलाह खां बि घुर, पर अहिड़ो घुर जो तोखे रोअणु अचे, लज़्ज़त अचे तोखे फ़रियाद करण में, तोखे मज़ो अचे। ज़मीन पर तूं हो और तेरी सदा हो आसमानों में, तूं आई त हेठि पर तुंहिंजी शिकायत अलाह वटि हुते पहुतल हुजे। न सम्झोगे जे अञा बि इहा ॻाल्हि तोखे सम्झ में नथी अचे त मिट जाओगे ए हिंदुस्तान वालो, तुम्हारी दास्तान भी न होगी। दास्तान में माण्हू चवंदा को सिंध हुई कान, पाकिस्तानी कोन हो, जेकॾहिं अलाह ताला तव्हांजी मदद न करे। उन खां पोइ हीअ हदीस शरीफ़ में अचे थो त इन तरतील व तदब्बुर मकिलतिल क़ुरान, चए थो जेकॾहिं हिन क़ुर खे तव्हां सम्झी पढ़ो, पोइ चाहे थोरो ई पढ़ो, अफ़ज़ल मिन सूरत क़ुर मां कसरत आहे, त बिना सम्झ जे जेतिरो बि घणो पढ़ो, पर सम्झी पढ़ण वारे जो सवाबु वधीक। बल्कि मां चवां थो त ज़ाद माद में आहे त हिकिड़ी आयत क़ुर जी सम्झी पढ़ण जो मतिलबु आहे त इहो तव्हां मालूम कयो त अलाह छा थो चवे, इन खे चइबो आहे सम्झी पढ़णु। माना जॾहिं अलाह ॻाल्हाए त तव्हांखे ख़बर पइजी वञे त अलाह मूंखे छा चयो आहे, त इहा हिकिड़ी आयत जो सवाबु सॼे क़ुर बग़ैर माना पढ़ण खां वधीक आहे। हिकिड़ी आयत रसूल फरमायो अब्बाज़र खे त जेकॾहिं तूं हिकिड़ी आयत सम्झी पढ़ी थो त उन जो सवाबु तहजद में 100 रकात नफ़िलनि खां वधीक आहे। त इहो ई चवे थो त इहा हज़रत इब्न मसूद तकड़ तकड़ में क़ुर पढ़ण खां आस्ते पढ़ो, सम्झी पढ़ो। चए थो बे अनल मक़सूद मिनल क़ुर चए थो छाजे लाइ आयो आहे, मक़सदु छा आहे क़ुर जो, फ़हमहू त इनखे सम्झिजे त अलाह छा थो चए, पर तदब्बरहू पोइ जेको अलाह ॻाल्हि करे इन ते वीचार कजे, व तफ़क़हू ऐं उनखे सम्झी, व अमल बि ऐं उन ते पोइ अमल कजे। असुलु क़ुर इहो पढ़ियो आहे उन माण्हू। व तिलावत बाक़ी रुॻो तिलावत करणु या हिफ़्ज़ करणु या सॼो क़ुर जो हाफ़िज़ थियणु, वसीलतुनि इहे वसीला आहिनि, एला माना ताईं पहुचण जो इहो मक़सदु न आहे। ऐं उन खां पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, चए थो अला इन्नहा सतकून फितनतुन, पाण फरमायूं त हिकिड़ो ज़मानो ईंदो जो फितनो थींदो, ज़नाऊं थी वेंदियूं, अदुल ख़तमु थी वेंदो, हाणे माण्हू पंहिंजे बदिले वठण लाइ खून कंदा। ॾिसो न रोज़ानो किथे न किथे खून थियनि पिया था। त अलाह जे रसूल फरमाए त हिकिड़ो फितनो अचिणो आहे। त हज़रत अली रज़ी अलाह ताला अन्हु पुछे थो फ़कुल्तु मल मख़रिज मिना, चईसीं भला इहो उन मां निकिरंदासीं कीअं, ईअं कोन थो फितनो छा हूंदो। काल किताबुल्लाह, चए थो इन फितने जो निकिरण जो आहे हीउ क़ुर पाक। फ़ी नबअ मां कान क़बलकुम, जेकॾहिं तव्हां हिनखे सम्झी पढ़ंदव त तव्हांखे
इन अहिड़ा फितना अॻियनि क़ौमुनि जा तव्हांखे मिलंदा त इहे फितना छो थिया, पोइ उन्हनि जो हल छा थियो, आया की अलाह खां ॿाॾाए उहो मुसीबतूं टारियऊं या न टारण सां मरी विया। चए थो इन में उन ज़माने जूं ॻाल्हियूं उहा ख़बर मां बादको में क़ुर में ईंदड़ वक़्त जूं बि हिंटूं मौजूदु आहिनि। उहा हुकुम मां बैनकुम, ऐं इहो तव्हांजे विच में ई क़ुर फ़ैसिलो थो करे। वहुल फ़सुल लैस बिल हज़ल, क़ुर वारी ॻाल्हि पथर ते लीक आहे, पाणीअ ते लीक न आहे। ऐं तंहिंजे करे नबी करीम सलाम फरमायो आहे त तव्हां आलिम न आहियो, अरबी पढ़णु कान थी अचे, पर बल्लिगू वञी वलो आयतनि, मुंहिंजे तरफ़ां हिकिड़ी आयत बि जेकॾहिं तव्हांखे अचे थी त ॿियनि खे सॾे ॿुधायो। चीज़ अदा हेॾी आहे, अचो साईं अचो अचो वेहो, अॼु मां तव्हांखे चाहियां थो पहिरां, पर हाणे मां हिकिड़ी आयत क़ुर जी पढ़ी तव्हांखे उन माना थो ॿुधायां। मूंखे एतिरी अरबी पढ़णु कान थी अचे, मां रुॻो तव्हांखे माना थो ॿुधायां। हाणे साईं विचां क़ुर खोलियो अथई, अलाह सी फरमाए थो त अदा रब थो चए त मोमिननि खे ख़ुशख़बरी ॾियो। हाणे मूं वटि अरबीअ में आहे, मां तव्हांखे ॾसियां थो, तव्हां ईअं चवंदव त जेकॾहिं तव्हां वटि अलाह जो वॾो फज़ुलु आहे, बाक़ी तव्हां काफ़रनि जो ऐं मुनाफ़िक़नि जे पोयां न हलो, इन्हनि खे छॾे ॾियो, इन्हनि जे तकलीफ़ुनि खे सहो, अलाह ते तवकल कयो, छो त अलाह ई तव्हांजो कफ़ील आहे, सॼो कमु कंदो। हाणे हिकिड़ी माना ॿुधायो न बसि, हाणे जेकॾहिं ॿ टे ॿुधायो मानाऊं त वाह वाह। चए थो बल्लिगू अनी वलो आयतनि, मुंहिंजे तरफ़ां हिकिड़ी बि आयत अचे थी, ऐं ज़ाहिर त तव्हांखे सिंधी त ईंदी, तव्हां हिकिड़ी आयत पहुचायो, तव्हां पंहिंजो सही बुख़ारी में आहे त पंहिंजो कमु करे छॾियो। एनीवे हाणे हीअ हो अलाह जे हिन भलारे ॾींहं जी ॻाल्हियूं। अलाह साईं खां मुंहिंजी दुआ थो कयां त तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अचे। हीउ जेको प्रोग्राम आहे न यूट्यूब ते अची थो वञे महरान टीवीअ में, महिरबानी करे इनखे ॾिसो, इन टुकर करे थोरा थोरा टुकर करे पंहिंजे दोस्तनि ॾे मोकिलियो। मां पंहिंजी ॻाल्हि, मां तव्हांखे क़ुर ॿुधाए थो कयां, मूंखे त कुझु कोन थो अचे, जो मां पंहिंजूं ॻाल्हियूं कयां। मां तव्हांखे हदीस ॾेखारियां थो, क़ुर ॾेखारियां। बहरहाल सुभान रबिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।